नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। बाडरेशर में बदअमनी, चोरनि अज़ीम बुज़ुर्ग हस्ती पीर हाजी अली असाब खे बि बख़्श न कयो। राति देर सां नामालूम चोरनि पीर हाजी अली असाब जे रोज़े में दरीअ खे टोड़े अंदरि दाख़िल थी नज़राने जे पेतीअ जा ताला टोड़े हज़ारे रुपया रोक रक़म चोरी करे दीदा दिलेरीअ सां फ़रार थी विया आहिनि। पीर हाजी अली असाब इंतज़ामिया पारां बाडरे पुलिस खे इतला ॾिनो वियो आहे। बाडरे पुलिस जाइ वाधा ते पहुची शाहिदूं गॾु करे जांच शुरू करे ॾिनी आहे। यादि रहे त बाडरे शहर में 2 रातियुनि दौरान नामालूम चोरनि फरहान गोदड़े जी चाइना मोटरसाइकिल, जॾहिं त बाडरे शहर बाडरे नसीराबाद मेन रोड ते 2 मांडियुनि 2 दुकाननि जा ताला टोड़े दुकाननि में पयल हज़ारे रुपया रोक रक़म चोरी करे फ़रार थी विया आहिनि। जॾहिं त गुज़िरियल राति देर सां नामालूम चोरनि बाडरे शहर जी अज़ीम हस्ती पीर हाजी अली असाब जे रोज़े में दाख़िल थी नज़राने जे पेतीअ मां हज़ारे रुपया रोक रक़म चोरी करे फ़रार थी विया आहिनि। उन सिलसिले में बाडरे शहर जे सान्या वंदनि मुतालबो कयो आहे त बाडरे शहर मां बदअमनी खे ख़तमु करे चोरियूं फुरूं धाड़नि में मुलविस अंसरनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ाऊं ॾेई अमन अमान बहाल करायो वञे। रिपोर्ट हसन कलोड़ो, कोशिश डिजिटल न्यूज़, बाडरे।